किथां ॻाई मां गरीब आहियां रन साल न आई किथां ॻाई तूं लाखा था अजमेर संजीवनी त हीअ टोकन कॾहिं तव्हांखे हिननि ॾिनो इशू अॼु अॼु माना हिननि इशू कयो आहे 51 टोकन आहे ऐं पोइ तव्हांखे पैसनि वटि जेको आहे सो टोकन ॾिनो हा ही पैसनि जो आया ॾेई मूंखे पोइ वरी त ज़लील करे हुननि मां मूंखे धिकारी न ॾियो हू छोकिरो हू चवे थो त तुंहिंजा पैसा आया कोन्हनि हू चवे मूंखे बि तुंहिंजा पैसा कोन आया आहिनि छो कोन आया आहिनि सभिनीनि मायुनि जा अचनि पिया पैसा छो मुंहिंजा कोन था अचनि 3 साल थियनि पहिरियों मूंखे मिलंदा हुआ 12 न हीअ जेॾीमहिल तुंहिंजो हिननि चेक करे तोखे टोकन ॾिनूं हा पोइ वरी चवंदा त हाणे तुंहिंजा पैसा कोन आया 0 आहे हाणे माना 0 अकाउंट में जेको आहे 0 आहे हा जिन जीअं तव्हां ॾिसी सघो था त हीअ वीचारी ग़रीब रनदार जेकी आहे हीअ उतां लाखा खां हिते पहुती आहे हिते जेको ही निज़ाम हले पियो पुलिस इंतज़ामिया ऐं जेकी ऑफिसर जेके आहिनि BPSC जा उहे बि हिन में मलूस आहिनि हिननि खां पैसा वठी हिननि खे टोकन ॾी पोइ वरी कंहिं रननि खे उते जेको आहे वापसि कयो पियो वञे हीअ ॾिसो केॾी रश लॻी पई आहे हीअ जेके हुननि सां गॾु मर्द आहिनि इहे बि वीचारा परेशान आहिनि जंहिंखे 2 ॾींहं 3 ॾींहं थी चुका आहिनि ऐं जेकॾहिं असीं ऑफिसर खां हिननि जो आवाज़ु ॿुधायूं था त हूअ वरी उल्टो असांखे ब्लैकमेल पिया कनि त साहिबी जेके आहिनि डिवाइस वारनि खां जेको आहे ॾेती लेती कंदा उहा तव्हांजी मर्ज़ी आहे हितां खां जेके पैसा आहिनि असां पूरा ॾियूं था पर दर हक़ीक़त ईअं कोन्हे की उहे जेके ऑफिसर आहिनि हुननि सां गॾु ॿिट आहिनि उन में असांजी सिपाह बि जेकी आहे पुलिस बि जेकी आहे उहा ॿिट आहे हींअर पुलिस जो कमु आहे औरत खे लेन करे बीहारनि हुननि खे उन नमूने सां टोकन ॾियनि पर हुननि जा संग एजेंट जेके आहिनि जेके 30 खां 40 मायूं जेके 100 रुपया टोकन आहे हाणे उहो जेको आहे हिननि खां 1000 रुपया घुरियो वञे पियो त उहो जेको 1000 हां तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेको टोकन आहे हुन जा बि पैसा वरिता वञनि पिया पोइ टोकन इशू कयो वञे पियो ऑफिसर जेको आहे उल्टो असां ते हावी थिए थो त साहिब बि असांखे ब्लैकमेल पिया कनि पर ही ब्लैकमेल असीं पिया कयूं या हू असांखे ब्लैकमेल पियो करे अहिड़े करप्ट ऑफिसर खे फौरन जेको आहे असां DPO खे IG सिंध खे अधी साज़ी आतामरीअ खे अपील कंदासूं त हिननि ऑफिसरनि ते फौरी एक्शन खयो वञे हींअर जेको आहे SP साहब अचे DSP साहब अचे ही जेकी त पुलिस वेठी आहे रुगो सिर्फ़ु कुर्सियुनि ते लत खोलियो वेठी आहे हू पंहिंजी ड्यूटी नथी करे काफ़ी मायूं जेको आहे बस में किरी चुकियूं आहिनि ऐं का मरी पवे हुनजो ज़िम्मेवार केरु आहे पुलिस छाजे लाइ आई आहे छो आई आहे उहो पंहिंजो कमु कान थी करे हर को 200 रुपया को 500 रुपया को 1000 रुपये ते उहे बि खपिया पिया आहिनि हिते रिश्वती गरम बाज़ार लॻी पई आहे वरी हिते चयो पियो वञे त असां जेको आहे पूरा पैसा पिया ॾियूं पर पूरा पैसा हुतां खां वठो वरी उहे ई एजेंट उन्हनि माइन खां 1000 रुपया वठो हुन पासे खां वञी उहे ॾियनि पिया असां वटि सबूत मौजूदु आहिनि असां वटि उहे सबूत मौजूदु आहिनि मूंखे चयो 0 लिखियो पिया तूं वञ तुंहिंजा पैसा वरी दोबारा ते ही नंबर ही वरी दोबारा लिखियो आहे ही करे ॾिनो हू त कोई इंसान पाए या रननि सालनि जा ही पैसा खाई छो छा कंदा हेतिरा असांखे ॾींदो असां फुटियो जूं ॾींदासीं पोड़ी के मूंखां सभिनि खां घुरनि था छो था ही रिश्वत वठनि असांजा ॿार तव्हां ॾिसो ख़ुदा जो कसम तव्हांखे अहसासु हूंदो तव्हां घणा ॾियां साईं हिनखे 3 ॾींहं थिया आहिनि उहो टोकन हथ में खयों बि थी आहे छो त हू चवे थी त बाबा 1000 वञी कटियो पर हिन वक़्तु मूं वटि कोन्हे की भले मूंखे पैसनि में जाम हुजनि मां कटू थी कयो हर औरत वीचारी इहे ई चवे थी 1000 कटियो 2 कटियो पर असांखे पैसा ॾियो पर जेको आहे इंतज़ामिया उहा उते मिली जुली करे पाण में सॼो गठजोड़ कयो वेठो आहे मुश्ताक जो असां वटि वीडियो मौजूदु आहे जंहिं 1000 रुपया कटियो हुयो पोइ हू हुतां खां भॼी जिंद छॾाए वियो हुयो
न पर हू असांखे मूंखे वरी ॾेई कारण पई हद में ॾियां मूंखे धिको पियो ॾे मुश्ताक अछी दाढ़ी वारो रनसार खे धिको पियो ॾे हाँ छो असांजो लिस्काणी आहे लिस्काणी ईअं थो करे नाजाइज़ी थो करे खाए थो पेट जी बिल्डिंग किथां ठाराई आहे बेनज़ीर जे पैसनि मां ठाराई आहे वो तोखे मिलियो कुझु न हाणे ही हालत आहे जंहिंखे पहिरियां पैसा ॾियणा आहिनि उन्हनि खे जेको आहे मसाला 3 ॾींहंनि खां वठी धिकनि में आहिनि छो त हिननि वटि रोज़ भाड़ा भराइनि पैसा बि कोन मिले पोइ असां रनसार वञूं केॾा हिन खां पोइ वञी मज़ूरी कयूं न पोइ बचा त पालियूं बुख जा त बचा न वेठा हुजनि हाँ हू चवनि हुतां ई मथां हीअ जवाब ॾेई छॾे बेनज़ीर जा पैसा हलो हाँ ॻाल्हाईंदो हलो दादी तव्हांखे लाइव मनाज़ ॾेखारे रहिया आहियूं झोल शहर जा जिते इनकम टैक्स जो कटौती जारी आहे तमामु घणी शिकायत मिली आहे तव्हांखे असीं ॾेखारे रहिया आहियूं लाइव मनाज़र तव्हां ॾिसी सघो था औरतुनि जो कहिड़ी हालत लॻी पुलिस बेवस लॻी पई पुलिस माल वठियो पंहिंजो चुप करे वेठी आहे लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं झोल शहर खां हा ॾिसी सघो था लाइव मनाज़र छॾ करणु तव्हांखे ॾिसो था हीअ एजेंट माफ़िया ॾिसी सघो था हीअ सभु सरगर्म लॻी पई आहे एजेंट माफ़िया हीअ ॾिसी सघो था हे अंदरि भॼी विया ॾिसी असांखे लाइव मनाज़र ॾिसी सघो था पुलिस वारी बेवस्ती बीठी आहे असांखे ॾिसी अंदरि भॼी विया आहिनि हे तव्हांखे लाइव मनाज़र ॾेखारे रहिया आहियूं डिवाइस वारा अंदरि भॼी विया ऑफिसर बि गॾु भॼी विया सां गॾु मां हिनखे वठी जे बस उको कोन ठीकु आहे रेडियो लॻी पियूं औरतुनि जो असांखे हज़ार घोर पिया ॾिसी सघो था लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं झोल शहर सेंटर जा पुलिस बेवस बणी पई आहे आवाम सॼी आवाम रड़ियूं करे आवाम जी हालत तव्हां ॾिसी सघो था लाइव मनाज़र झोल शहर खे तव्हां ॾेखारे रहिया आवाम बेवस